सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगिया यार पजो वठी आया से धमाके सा ढोल दमामन सा गुलन जे गानन सा ढोल दमामन सा चाचन में मामन सा यार पजो वठी आया से धमाके सा ओ यार पजो वठी आया से धमाके सा ओ ढोल दमामन सा गुलन जे गानन सा ढोल दमामन सा Kilo क्यों खोल चार गाते बुचड़ी गई पापा अरे छोरा करो क्यों पापा अरे खबरदार बाबा है मुझे बीच में केर में नाचे अगते जे करे सुल्ला चढ़ी दा इश्क कयो तई तो को मोल होंदे। हां मामा मोल होंदे मां भी पीरू जो साथ रींदुस। अरे थुक तो छोरा पर ये औरत जे करे मु पी के मारियो ता ही पराई न ही असा जी थियण वारी। हाँ पीरो पर हिन पोड़े की या गाल केर समझाए सौट तू इन जे विच में ना अच हाणे इन पोड़े के उन जो छोरा ही समझेंदा। पेर जाए मंजूर पेर जाए हिते तो जा सब मुखाले भाई शुक्र छो ने भजी वियो न माल हो जे चमो मुखी रेस गफार खान सा मिलड़ो ही पौंदो छा तू पंहिंजो सिर रेस गफार खान के अॾी ते लिखी ॾींदई। अद्दा वलू खे पचाइण ख़ातिर मूंखे इहो क़दम खणणो ई पवंदो बाक़ी हाकिम खान अद्दा के कॾहिं बि आज़ाद कराए कोन सघंदो। हाकिम खान ऐं गफार खान जी दुश्मनी में अद्दा वलू मारियो वेंदो। जेकॾहिं तूं हाणे गफार खान सां मिलण वेई त तूं बि मारियो वेंदई। इहा बि ख़बर न आहे त वलू ज़िंदा आहे या मारिजी वियो आहे। चवनि था त रईस गफार खान एतिरो ज़ालिम नाहे जो कंहिं बेगुनाह जो रत वाईंदो तॾहिं त अद्दा जे जीअण जो आसरो आहे। मोए बि कुझु ॾींहुं सिबर कर ठा जूं ॻाल्हियूं थी वञनि त हाणे त रत जी रात शुरू थी आहे ऐं तूं हा जी उमेद लॻाई वेठो आहीं। जंहिं ज़ालिम खे यादि पियो कयोसीं फोन बुन जी अची वई। हा उठा ॻाल्हि कर। तव्हां त माराइण जो पूरो बंदोबस्तु करे छॾियो कमाल। हाणे वरी इल्ज़ाम मूं मथां वठा। बाक़ी इहो इल्ज़ाम कंहिं मथां? इहो ॿुधा तूं किथे आहीं? असां उते अचणु चाहियूं। जिते मां आहियां उते तव्हांखे अचण जी इजाज़त न मिलंदी। तूं असां वटि हलियो अचु। मिलण जो प्रोग्राम सुभाणे ठाहींदासीं। मूंखे इंतज़ारु रहंदो वठा। इहो कमाल खान कंहिंजो बि सॼण नथो थी सघे। मां हुनखे चङी तरह सुञाणा। छा तूं मूंखे कमाल खान जे हवाले करण वारो आहीं? मां तोसां वाइदो कयो आहे त तोखे रबनि जे ई हवाले कंदुसि। ठीकु आहे मां तुंहिंजे वाइदे मथां भरोसो कयां थी। मुंहिंजे तरफ़ खां तूं धोखो न खाईंदी। तूं मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे। मां तोसां वाइदो पंहिंजो पूरो कंदुसि। मौत जो ख़ौफ़ ख़तम थी वियो आहे तॾहिं त हाणे मां ख़ौफ़ज़दा न आहियां। वाइदो निभाई या धोखो करी इहो त हाणे को बि फ़र्क़ु न पवंदो। ओठो असां सां मिलण लाइ तयारु आहे। असां ओठे सां मिली पोइ कंहिं फ़ैसिले ते पहुचण जो सोचींदासीं। आख़िर तव्हां कहिड़ो फ़ैसिलो करणु था चाहियो कमाल खान? गौर सां दर दर ते केतिरो हलंदासीं? असांखे हिकु पासे थियणो त आहे न। हाकिम खान सां ठा करणु पसंदि कंदव या गफ़ार खान अॻियां पेश थींदव? अदा जे साम्हूं वञा पंहिंजी मौत खे दावत ॾियणी आहे। बाक़ी हा हाकिम खान सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं। कमल खान चवंदा की पक आहे ओट उतां सां सुभाणे मिलण ईंदो। गौर जीअं मां ओठे खां बग़ैर अधूरो आहियां ओठो मूंखां बग़ैर ई अधूरो आहे। जॾहिं असां ॿई पाण में मिलंदासीं उन खां पोइ असां ॿिन्ही जी ताक़त मुकमल थी वेंदी। उतनपन हीअ दुश्मनी ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। अब आख़िर इन जो ख़ात्मो कीअं थींदो? अमा उठे कमाल खान जे मरण खां पोइ इहा दुश्मनी ख़तमु थी।
असां हुननि जी मौत जो सोचे वेठा आहियूं। किथे ईअं न थिए जो हू गफ़ार ख़ान खे मारे विझनि। ज़ाहिर आहे अम्मा, का हिकिड़ी धुर तबाह थींदी पोइ ॿी धुर पोइते हटंदी। अब को बि अहिड़ो विच में नथो अचे जेको ॻाल्हियूं करे ॿिनि धुरनि खे पाण में ठाहे छॾे। अम्मा खणी जो ठाह थी पियो वञे, पोइ तव्हां छा था सम्झो त कमाल ख़ान ऐं उठे वारा सुधरी वेंदा? न, कॾहिं बि न अम्मा। घणा चकर उन्हनि खे मोहलत मिली आहे। छा उहे उन टाइम सुधरिया हुया जो हाणे सुधरंदा? ॻाल्हियूं करे ॿिन्ही खे ॻोठ निकाली ॾिनी वञे, न इहे हेॾे ईंदा न ई छेड़ो थींदो। अम्मा, ॻोठ निकाली के सिंग न आहिनि थींदा। ॿिन्ही खे ॻोठ मां तड़ियो वियो आहे, पोइ बि निभागा मुड़नि त कोन था। कमाल ख़ान जो इहो मक़सदु आहे त गफ़ार ख़ान मरे त ॻोठ जो चङो मुड़ुसु हो थिए, ऐं ओठो उन जो साथ इन करे ॾिए थो जॾहिं कमाल ख़ान ॻोठ जो चङो मुड़ुसु हूंदो त ओठे खे ॻोठ में मुकमल आज़ादी हूंदी। इन्हनि जे रस्ते में रुकावट आहे गफ़ार ख़ान, ऐं हाणे हू हाकिम ख़ान सां मिली करे गफ़ार ख़ान खे मारण जी कोशिशि कंदा। गफ़ार ख़ान जे मरण खां पोइ उन्हनि जा मक़सद पूरा थींदा। इन करे इन ई कोशिशि में आहे। बाबा साईं, मां जवां वटि हिकु अर्ज़ु खणी आहियो। जे नाराज़ न थियो त ॿुधायां। ॻाल्हि कर मोहबत। मुंहिंजे भाउ खे आज़ादु कराइण जे बारे में अव्हां छा सोचियो आहे? अव्हां रईस गफ़ार ख़ान सां ॻाल्हायो आहे इन बारे में? मोहबत तूं छा थो सम्झी त मां गफ़ार ख़ान सां ॻाल्हाईंदुसि ऐं हू वलूअ खे आज़ादु करे छॾींदा? न मोहबत न। हींअर गफ़ार ख़ान जी पूरी पूरी कावड़ असां मथां आहे। हू वलूअ खे कॾहिं बि आज़ादु न कंदा। पोइ छा मां पंहिंजे भाउ खे मोह सहाए छॾियां? तव्हांजे भाउ खे छॾाइण जो हिकु ई तरीक़ो आहे, जेकॾहिं तव्हां गफ़ार ख़ान जो ख़ासि माण्हू पकिड़े मूं वटि अचो था, पोइ उन जे बदिले असां तुंहिंजे भाउ खे आज़ादु कराए सघूं था। पोइ ॿ टे हमरा मूंखे ॾियो, तॾहिं राति ई रईस गफ़ार ख़ान जे ॻोठ वञी उन जे कंहिं ख़ासि माण्हू खे खणी थो अचां। उन्हीअ में ख़तरो आहे मोहबत। ख़तरे खे ॾिसी मां पंहिंजे भाउ खे मौत जे मुंहं में नथो ॾेई सघां। जेकॾहिं तुंहिंजो इहो ई इरादो आहे त पोइ राति शमूअ खे वठी कोशिशि करे ॾिस। शमूअ खे अव्हां चवंदो तॾहिं शमू मूंसां हलंदो। मां चई छॾींदुसि शमूअ खे, जेकॾहिं तव्हांखे वधीक हमराहनि जी ज़रूरत पई त कमदार खे चई छॾींदुसि। हाज़ुर बाबा साईं, जेतिरा हमरा चवंदो ॾींदोमांसि। असां हिन तरफ़ बीठा आहियूं, तव्हां हुन तरफ़ हलो। तरफ़ खां हमरा बीठल हुया, असां हिन तरफ़ वञूं था। वारिस ऐं रबन अञा न आहिनि आया छा? उन्हनि जी असांखे का बि ख़बर न आहे। थी सघे थो त उहे ॿिए तरफ़ खां हुजनि। जेकॾहिं वारिस ऐं रबन हुन तरफ़ हूंदा त असां वञी ॿी कुंड वठंदासीं। केर बि लापरवाही कमु न वठे। ऐं बता जेकॾहिं लापरवाही कंदासीं न असां ई मरंदासीं। इन जे करे ई चवां थो त पूरी पूरी होशियारी सां रहो। असांजे तरफ़ खां होशियारी आहे, तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। ॻोठ अंदरि दाख़िल थियणु ॾाढो नामुमकिन आहे। अगरि कंहिंखे बि अगवा करिणो आहे त उहो कमु ॾींहं जो थी सघे थो। जेकॾहिं असां रईस गफ़ार ख़ान जी ओताक ताईं पहुची वञूं था, ओताक बि हिन वक़्तु ख़ाली हूंदी ऐं ही सभु हिन वक़्तु ॿाहिरि बीठल आहिनि। जेकर असां ओताक ताईं पहुची वियासीं त वापसि जा रस्ता असां लाइ सभु बंदि थी वेंदा ऐं ॻोठ अंदरि असां हथीका थी वेंदासीं। जेकॾहिं आया बि आहियूं न त ख़ाली कोन वणंदासीं, 2 या 3 हमरा लेटाए पोइ हलंदासीं। जेकॾहिं असां उन्हनि जा माण्हू मारिया, छा तुंहिंजे भाउ खे जेरो छॾींदा? कुझु अकुल खां कमु वठि मोब। जेतिरे ताईं अदा खे आज़ादु न कराईंदासीं एतिरे ताईं मुंहिंजो ही दिमाग़ु कमु कोन कंदो। हिन वक़्तु वापसी हलणो पवंदो, इन में ई अकुलमंदी आहे। सुभाणे सुबुह जो जेके शहर वेंदा आहिनि न, उतां 2-3 माण्हू अगवा करणा ई पवंदा। पोइ रईस गफ़ार ख़ान अदा खे रिहा कंदो। मोहबाई शमू,
न पिया नज़र अचनि कमदार। बाबा साईं उन्हनि खे तव्हां जी इजाज़त ॾिनी हुई। बेवकूफ़ी करे गफ़ार ख़ान जे ॻोठ तरफ़ विया आहिनि। तोखे त ख़बर आहे न कमदार त उते सख़्तु पहिरो हूंदो। बाबा साईं उहो त आहे, पर ज़रूरु विया हूंदा, होशियारी त ज़रूरु कंदा। आम ॻोठाणा न मारे मोटनि जी कॾहिं ईअं कयां त गफ़ार ख़ान होश मां निकिरी वेंदो। पोइ उन्हनि खे रोके छॾियो आहे बाबा साईं। जेकॾहिं रोकिया न हा त मोह बि ॾुख करे हा। इहो ई चए हा त रेस न पाण वञे थो न असांखे इजाज़त थो ॾिए। कमदार इन ई करे मूं मोहब खे इजाज़त ॾिनी। हाणे ॾिसां थो त हू छा थो करे। कमदार जेकॾहिं मोटनि न त तूं ॻोठ जे ॿाहिरां कुझु माण्हू बीहारे छॾ, मता हू कुझु नुक़सानु करे मोटनि। कमदार गफ़ार ख़ान तूफ़ान बणिजी असांजे ॻोठ तरफ़ रुख कंदो। उन खे रोकणु तुंहिंजी ज़िमेवारी हूंदे। मां कमु सम्झां थो, शाम ताईं वापसि अची वेंदुसि। दर खे ॿाहिरियां तालो हणी थो छॾियां। ज़रूरत जो सामान सॼो घर में मौजूदु आहे। ॿार जेकॾहिं दरवाज़ो पे केरु खटकाए त तूं दरवाज़ो न खोलजां ऐं न वरी उनखे वरंदी ॾिजां। त छा मां पाण खे कैद सम्झां? तूं क़ैद में न आहीं, मूं मथां यकीन रख। पोइ तोखे मूं मथां यकीन छो नथो अचे त जेकर दर खुलियल बि हूंदो त मां कोन वेंदसि? ठीकु आहे, मां तो मथां एतबार कयां थो, दर मां खुलियल रखां थो। पर हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां त हितां निकिरण खां पोइ तूं पंहिंजे घर पहुची कोन सघंदी। उहो हितां खां तमामु परे आहे। मां घर छॾे हितां कान वेंदसि। जॾहिं तो मथां भरोसो कयो आहे न त आख़िर ताईं कंदसि। त तूं भले मूंखे रबनि सां मिलाई या मारे छॾी। तोखे मारण जो मूं कॾहिं सोचियो बि न आहे। हाणे तूं ईअं कर, दर अंदरियां बंदि करे छॾ। मां दर खे अंदरां बंदि करे थी छॾियां। जेकर तूं 2-3 ॾींहं न बि आहे न तॾहिं बि मां हिते ई हूंदसि। ऐं मां बि तोसां वाइदो थो कयां त रबनि खे हिकु ॾींहुं तोसां ज़रूरु मिलाईंदुसि। ॾिसां त तूं ई पंहिंजे वाइदे ते केतिरो थो पूरो। दे हाल वाल वारिस, गाॾी तुंहिंजी ॿाहिरि तयारु बीठी आहे ऐं तूं हथियार कयूं केॾां वञी पियो। रबन घणा ॾींहं थी विया आहिनि, ॻोठ चकर हणणु वञां थो ऐं इहा बि जांच करे अचां त किथे घर जूं दर ऐं दरियूं त माण्हू पटे त न आहिनि पिया। वारिस मां तोखे रोकियां कोन थो, पर यार थोरो ख़्याल सां वञिजो। छो त तोखे ख़बर आहे त हिन हाकिम ख़ान जा माण्हू हर वक़्तु असांजी ताड़ में रहनि। वारिस जो मौला वारिस आहे रबन, उहो ई भलाई कंदो। कॾहिं मोटण जो इरादो आहे? शाम ताईं मोटी ईंदुसि। ठीकु आहे वारिस, तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। अल्लाह हाफ़िज़। फ़ी अमान अल्लाह। अॼु जेसी ताईं कंहिं हमरा खे ॿधी करे हितां खणी नथा हलूं एतिरे ताईं वापसि कोन निकिरंदासीं। ॾिसूं था त कंहिंजी थी फिटे। ख़ुदा करे त रबन या वारस मां को हथु अची वञे। उहे त ॻोठ खां बि ॿाहिरि नथा निकिरनि। चए ॾींहुं ॻोठ मां निकिरी शहर जो रुख कयूं त उन्हनि खे इते ई यकी को कंदासीं। छा मूंखे ओठे मथां भरोसो करणु घुरिजे? छा हू मूंखे रबनि सां मिलाईंदो या किथे मुंहिंजे आसिरे में रबनि खे बि त न फसाईंदो? मूंखे जेकर मारे थो त उनजो ख़ैरु आहे, पर जेकर रबनि खे धोखो ॾेई हिते वठी अची हिन हुनखे बि मारे छॾियो त पोइ मूंखां त बर्दाश्त कोन थींदो। ओठे मथां पूरो भरोसो करे हिते नथी रही सघां। हिन खां पहिरियां जो मुंहिंजे करे ओठो रबनि खे कंहिं चकर में फसाए मूंखे ही घर छॾणु घुरिजे।
हा, मां हितां निकिरी वेंदसि, पर मुंहिंजी क़िस्मत मूंखे चित बि वठी वञे। उठा मूं तोखे ईद जे चंड जा पे ॻोल्हियो, न ॼाण त तूं किथे घुमी। कमाल खान मां मौत जे मोह मां निकिरी आयो आहियां। तूं तीअं सोचियो हूंदो त ओठो मरी वियो। अहिड़ी का गोली ठही न आहे जेकी ओठे खे मारे। उहे मां कीअं सम्झां त ओठो मरी वियो। मालिक साईं, हाणे त कंहिं मंज़िल ते पहुचाइजां। ज़िंदगी में मूं घणा ॾुख सूर ॾिठा आहिनि, ख़ुशियुनि जी मूं कॾहिं घुर नाहे कई। मूंखे मौत ॾेई छॾ मालिक, पर मरण खां पहिरियां आख़िरी चकर रबनि सां मिलण जी दिलि में आस अथमि। इहा उमेद पूरी थिए, पोइ मौत आयो बि त दिलि सां तस्लीम कंदसि। हिन करे मरण खां पहिरियां हिकु चकर मूंखे मुंहिंजे रबनि सां ज़रूरु मिलाइजां, त जीअं मां उनखे ॿुधाए सघां त तुंहिंजी मीरा बेक़सूर आहे। पूरो हाल अहिवाल हिते बि वठंदे या कंहिं जॻह ते हलंदे? उठा आहे कचो पको ठिकाणो, उते हली वियूं ऐं तोसां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि, थोरी सलाह सवाब करणी आहे तोसां। हा कमाल खान, इन वक़्तु असां ॿई निंदन का थी विया आहियूं। त पोइ हलण जी के मूं वारे ग़रीब खाने ते उते ई हलूं था गोर। पोइ हलजे उठा। हा कमाल खान, उते हली सोचूं था त अॻिते छा करूं। अदी मीरा, तूं हिते? अदा का बि ख़बर न आहे त क़िस्मत किथां खां किथे खणी आई आहे। तोखे इहा ख़बर आहे त हिन वक़्तु रबनि जी कहिड़ी हालत आहे? चरनि जीअं तोखे दर दर ॻोल्हींदो थो वधे। उहा हुनजी क़िस्मत आहे। अदी जल्दी कर, हितां निकिरी हलूं। हीउ इलाइक़ो दुश्मननि जो आहे। जेकॾहिं हाकिम ख़ान जे कंहिं बि माण्हू जी असां मथां नज़र पइजी वई त ॿई मारिया वेंदासीं। अदी जल्दी कर, हितां निकिरी हलूं। संजय ॻोठ तरफ़ हमलो कयो आहे। दरवा केरु ॾिनो दमदार बाबा साईं, काट काथे आहिनि? ॿार पिटाट बाबा साईं। चवनी था रबन, तो वारस खे ॻोठ वञण जी इजाज़त छो ॾिनी? बाबा साईं, वो अकेलो पाण खे दुश्मन को बचाए निकिरी वेंदो। हाणे हाकिम खान जा माण्हू शहर जे हर गस ते बीठा आहिनि। हाणे तूं मूंखे ॿुधा, उतां वारस निकिरी शहर कीअं वेंदो? कंहिं विचे रस्ते सां निकिरी वेंदो। रबन ॻाल्हि ॿुध, हिकु त तूं वारस खे वञण न ॾींहं, पर हाणे जे वियो आहे न, कुझु माण्हू पाण सां साण करे उनखे ॻोल्हण लाइ निकिरी पए। बाबा साईं, जेकॾहिं को मसइलो थियो न त वारिस फ़ोन करे मूंखे ज़रूरु आगाह। जेकर एतिरी मोहलत वारस करे ॾिनऊं न
हू तोखे ज़रूरु फ़ोन कंदो। ख़ुदा कंदो त ख़ैरनि सां निकिरी वेंदो। कालू जेकॾहिं उतां निकिरी वियो आहे त वरी बि हुनखे वापसि अचिणो आहे। रबन तूं ईअं कर जो 2-3 माण्हू तयारु करे छॾ ऐं तूं वारस खे फ़ोन कर। जेकॾहिं ख़ैरियत सां हितां निकिरी वियो आहे त वापसी में वञी तूं हुन सां 2-3 माण्हू सां गॾिजी ऐं हुनखे वठी अचो। मूंखे इहा पक आहे त हाकिम ख़ान जा माण्हू कंहिं अकेले जे मथां ई वार कंदा। बाक़ी 2-3 माण्हू ॾिसंदा न त पाणे भॼी जान बचाईंदा। ठीकु आहे बाबा साईं, मां आइबत खे साण कई थो वञा ऐं वारिस सां राब्ते करण जी कोशिशि कयां थो। अचे बत उठा ही मां छा पियो ॾिसां? मूंखे पाण खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहा मीरा वारिस जे हथ कीअं लॻी। उठा इहे ॿई असांजी ज़िंदगी जा ज़ामिन आहिनि। जेकॾहिं असां हिनखे ॻोल्हे हथु कयोसीं न त पोइ गफ़ार ख़ान सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं। पोइ देरि न कयो कमाल ख़ान, किथे ईअं न थिए त इहे ॿई हाकिम ख़ान जे माण्हुनि जे हथ लॻी वञनि। हलो त हिननि खे ॿधी खणी हलूं। भेण लॻे थो त असां हिननि जे घेरे में अची विया आहियूं। हाणे हितां निकिरणु ॾाढो मुश्किल आहे। हदा इहे केरु आहिनि? कमाल ख़ान जी ओठे वारा या अञा के ॿिया आहिनि? हिन वक़्तु असांजी दुश्मनी हाकिम ख़ान सां थी हले। उन्हनि ज़ालमनि मुंहिंजे चाचा खे बि मारे छॾियो। उन्हनि अलाए केतिरा ॻोठ जा मज़लूम मारे छॾिया आहिनि। जेकॾहिं तूं ऐं मां उन्हनि जे हथ जी वियासीं त भेणू असांखे कॾहिं बि कोन छॾींदा। मुंहिंजा भाउ तूं निकिरी वञ, मूंखे मुंहिंजी हाल ते छॾे ॾिन। वाह भेण वाह, ही तूं छा थी चवीं? असां इज़तनि मथां पंहिंजूं जानूं क़ुर्बान करे छॾींदा आहियूं। तूं चईं थी त तोखे छॾे मां पंहिंजी जान बचाए भॼी वञा? इन बेग़रताई वारी ज़िंदगी खां सुठो नाहे त मां विढ़ंदे मरी वञा। अदा हितां निकिरणु ॾाढो ॾुखियो आहे। हीअं था कयूं, मां हिननि खे हथ थी ॾियां। ही सम्झंदा त तूं निकिरी वियो आहीं, पोइ हितां आसरो परे सभु निकिरी वेंदा। पोइ तूं हितां वापसि ॻोठ वञी रबनि खे सभु कुझु ॿुधाए छॾिजां। मां तोखे दुश्मननि में छॾी रबनि सां वञी छा ॻाल्हाईंदुसि त हिकु न्याणी खे दुश्मननि जे हवाले करे पंहिंजी ज़िंदगी बचाए हिते पहुतो आहियां? न भेण न, हितां मां तोखे कढी हलंदुसि। जेकॾहिं मां ईअं न करे सघियुसि त पोइ विड़ी मरंदुसि ऐं मौत खे तरजीह ॾींदुसि। मां तोखे अकेलो छॾे कॾहिं बि कोन ईंदुसि। हदा जे करे तूं हितां निकिरण जी न कई न त ॿई मारिया वेंदासीं। मौत क़बूल कंदुसि। हदा ज़िद छॾ, निकिरी वञ हितां, निकिरी वञ। तूं मुंहिंजी ज़िंदगी जो न सोच मुंहिंजी भेण। जे निकिरंदासीं त ॿई गॾु, मरंदासीं त ॿई गॾु। अच अच मुंहिंजी भेण, अच। फोन नथो खणे। ऐं तूं छा थो सम्झी त वारिस उन्हनि जे चक्कर में अची वेंदो? रबन हिन वक़्तु होश में न आहिनि, कुझु बि थी सघे थो। वारिस सुठनि दोस्तनि मां आहे। जेकॾहिं न उनखे कुझु थी पियो त असां पाण खे कॾहिं बि माफ़ कोन करे सघंदासीं। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थी आहे त वारिस तोखे फ़ोन करे वठी आ रबन। ऐं असांखे तयारु रहणु घुरिजे, कंहिं बि वक़्तु कुझु बि थी सघे। मां तयारु आहियां रबन, हकल कंदे न हाज़ुर थी वेंदुसि। ख़ुदा कंदो त अहिड़ो वक़्तु ई न। ऐं वारिस ख़ैरनि सां मुठां थी मोटी।
सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।